हाणे वाक़े अपडेट ॾियूं पिया काज़ीअमंद मां। काज़ीअमंद में हर साल वांगुरु हिन साल भी ॻोठ गंवार महर जे नेक मर्द हाजी रज़ा मोहम्मद महर तरफ़ां ॻोठ गंवार महर में जश्न ईद मिलाद नबी जे सिलसिले में ख़ूबसूरत महफ़िल मिलाद सजाई वई, जंहिंमें काज़ीअमंद उन जे आस पास जे इलाइक़े जे सियासी समाजी सहाफ़िन समेत पाड़े जे माण्हुनि शिरकत कई। महफ़िल मिलाद जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो। तिलावत हाफ़िज़ मोहम्मद शरीफ़ महर कई। उन खां पोइ नवाब शाह जा मशहूर नात ख़ान इस्तिमाम अफ़ज़ल क़ादरी नात पढ़ी माण्हुनि खे जुमाए छॾियो, जॾहिं त ॿियनि बि नातुख़ानी अमानत यूनड़ मौलवी ग़ुलाम क़ादिर महर मोहम्मद शमन मला पढ़े। जंहिंखां पोइ मौलाना हाफ़िज़ क़ारी अब्दुर्रहमान माजूठो मौलाना इमदाद अली राऊ ख़ुसूसी खिताब में पंहिंजे पैगम्बर जे ज़िंदगी ते रोशनी विधी वई। उन खां पहिरियां नातुख़ाननि नात पढ़े या रसूलल्लाह लबैक या रसूलल्लाह जे नारनि सां जुमाए छॾियो, जॾहिं त आख़िर में ॻोठ गंवार महर जे नेक मर्द हाजी रज़ा मोहम्मद महर जे वालिद मरहूम सिद्दीक़ महर जे रूह खे ईसाल सवाब पहुचाइण लाइ मिलाद में ख़ासि दुआऊं घुरी वयूं। ख़ासि करे बरसात में तबाह थियल बेघर थियल अवाम लाइ दुआऊं घुरी वयूं। पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी सलामती लाइ भी ख़ासि दुआऊं घुरी वयूं।